धरती ओ माता जी जय सिंधी पंजाब करो। हैदराबाद में क़ौम परस्त सियासी जमातुनि जे सॾ ते सिंध में धाड़ेल राज ख़िलाफ़ ओल्ड कैंपस खां हैदराबाद प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी वई। एहतजाजी रैली में जीएस सिंध महाज जे चेयरमैन रियाज़ अली चांडियो, एसयूपी जे सीनियर नायब सदर रोशन अली बुरड़ो, जीएस सिंध क़ौमी महाज शहीद बशीर खान जे चीफ ऑर्गेनाइज़र डॉक्टर नियाज़ कालाणी, जीएस सिंध क़ौमी पार्टी जे चेयरमैन नवाज़ खान ज़ोहर, जस्कम अगवाण पुनल सारियो ख़िताब कंदे चयो सिंध जी अवाम खे ईसाणी रिॼाइण लाइ धाड़ेलनि ऐं गुंडनि खे खुली छूट ॾिनी वई आहे। रियासत जी सभ खां वॾी ज़िम्मेवारी अवाम खे तहफ़ुज़ ॾियणु आहे। हुननि वधीक चयो त सिंध जूं ज़मीनूं फुरियूं पियूं वञनि, दरिया ते कब्ज़ो करण जे लाइ केनाल अॾिया पिया वञनि, बदअमनी लाक़ानून जो राज क़ाइमु आहे। असां पंहिंजे वतन जी मालिकी तां हथु न खणंदासीं। सॼी सिंध या माण्हू रोडनि रस्तनि ते निकितल त पंजाब गैर कानूनी तरह केनाल कढी सिंध खे भड़भांग करे थो। पीपल्स पार्टी ऐं मुल्क जा हुकुमरान ऐं मुल्क जूं ताक़तवर इस्टेब्लिशमेंट उन लुटमार जे धंधे में दरिया फुरण जे लाइ उन सरकारी कुवतुनि ऐं लुटेरनि सां गॾु आहिनि। अहिड़े घड़ी कराची खां कश्मीर ताईं सिंध में हथराजू तरह अमन जो ख़ात्मो कयो। धाड़ेल जनरल ज़िया जे दौर में भी सिंध जे माण्हुनि जे मथां हमले आवर कराया विया, पर पीपल्स पार्टी जो दौर जेको ज़ियाई आमरियत ऐं लाक़ानूनीअ जो भयानक दौर आहे, उन दौर में भी धाड़ेल इंडस्ट्रीज़ खे तेज़ कयो। ॿार अगवा थियनि, वापारी अगवा थियनि, मास्तर मारिया वञनि, कच्चे ऐं पक्के में टार्चर सेल हलनि। सिंध खरबे रुपया पुलिस ऐं रेंजर्स जो सालानो भत्तो भरे थी। अवाम जे बजट में रेंजर्स ऐं पुलिस ते पैसा ख़र्च थियनि था त अमन अमान बहाल थिए। तालीम खां वधीक अमन अमान जी बजट आहे, सेहत खां मथे अमन अमान जी बजट आहे, पर सिंध में सरेआम धाड़ेल आहिनि। शाम थिए थी त रोड रस्ता वीरान थी वञनि था, तालीमी इदारा तबाह, रोज़गार जा ज़रिया ख़तम, माण्हू साह ऐं ज़िंदगियूं बचाइण जे लाइ सिज लहण खां पहिरीं पंहिंजे घरनि में कैद थी वञनि था। सिंध जे माण्हुनि जे मथां इहो ख़ौफ़, सिंध जे माण्हुनि जे मथां इहा धाड़ेल करदी, इहा पीपल्स पार्टी ऐं इस्लामाबाद मड़ी आहे। असां इन सरकारी सरपरस्ती में हलंदड़ धाड़ेल राज जी मज़म्मत कयूं था। तव्हां सियासी कारकुननि जूं चबरी गुमशुदियूं कयो था, असांखे राज जो घरनि खां खणो था। साफ़ जे मथां तव्हां साफ़ खे तशद्दुद करे खणो था, तव्हां वकीलनि जे मथां तशद्दुद कयो था। धाड़ेल ॿधण तव्हांजे एजेंडा ऐं तरजीह जो हिसो न आहे, छो त धाड़ेल सरकारी ऐं सरकार जे हिन मुनज़्ज़म रिथा जे ख़िलाफ़ सॼी दुनिया ॾिसे थी त हीअ जेका धाड़ेल करदी आहे, इन जे पोयों मुल्क जी इस्टेब्लिशमेंट आहे। हीअ जेका करप्शन करदी आहे, ज़रदारी जे पोयों इस्टेब्लिशमेंट आहे। हीअ जेका दरिया ते धाड़ो आहे, इहा पंजाबी इस्टेब्लिशमेंट आहे। हीअ जेका सिंध जे अंदरि बुख ऐं गुरबत आहे, इन जे मथां पंजाबी इस्टेब्लिशमेंट जो सायो ऐं सरपरस्ती ऐं रिथ आहे। असां उन रिथा खे अॼु कश्मीर खां वठी कराची ताईं वाक़ो कयो आहे त सिंध पंहिंजे दरिया ते हथ न खणंदी। तव्हां धाड़ेल बचायो, तव्हां ज़रदारी जो ज़ुल्म लागू कयो, पर लुटमार जे ख़िलाफ़ सिंध जे माण्हुनि जो शऊर ऐं उनजी क़ौमी बद्दी ऐं पंहिंजे वतन सां जेका मोहबत आहे, उहा पंजाब जे ज़ुल्म पीपल्स पार्टी जी बदमाशी उनखे हरदम पे वाक़ो कंदी। असां सभिनी क़ौमी कारकुननि जो ऐं जमायतुनि जो थोराइतो आहियां त सांगड़ में मासूम ऐं बेगुनाह सिंध वासियुनि खे क़त्ल कयो वियो हो, पर उन्हनि जे FIR न कटण जे करे असां हुते गॾियल हड़ताल जो ऐलान कयो होसीं। पोइ वरी जमायतुनि गॾियल मीटिंग कई, जंहिंमें फ़ैसिलो कयो होसीं त अॼु 5 तारीख़ ते
हैदराबाद प्रेस क्लब खां वठी चुल्ह ताईं इहो एहतजाज कंदासीं त सिंध में धाड़ेल राज क़बूल न आहे। तव्हांजूं महिरबानियूं। सिंध यूनाइटेड पार्टी के सीनियर वाइस चेयरमैन साईं मोहतरम भाई रोशन मुर्मू साहब के बच्चे ये वहां से मुखातिब थे। भर में कश्मीर डे मनाया जा रहा है। हम कश्मीर में होने वाले जुल्म की मजम्मत करते हैं, नहते कश्मीरियों पे जो मजालिम हो रहे हैं उसकी मजम्मत करते हैं, लेकिन उसके साथ साथ सिंध में जिस तरह डाकुओं का राज है, जुल्म और नाइंसाफी है, कराची से लेकर कश्मीर तक लोग सो नहीं सकते, भूख है, अफलास है, बेरोजगारी है, बदअमनी है, उसके जिम्मेवार कौन है? हम समझते हैं कि रियासत सिंध में जुल्म होने वाले जो भी ये नाइंसाफी का निज़ाम है, ये रियासत की जिम्मेवारी है कि उसका भी नोटिस लिया जाए। कश्मीर के साथ साथ कश्मीर को भी देखा जाए कि वहाँ पे लोग सो नहीं सकते, लोग माइग्रेशन कर रहे हैं, सैकड़ों खानदान मुल्क छोड़ के सिंध से जा रहे हैं, उसके जिम्मेवार कौन है? हम समझते हैं कि आज का दिन रियासत को सोचना चाहिए कि इस तरह का निज़ाम मुल्क में नहीं चलेगा कि सिंधियों को दीवार से लगाया जाए, पीपुल्स पार्टी को इक़्तिदार देके उनकी ज़मीनें, उनका पानी, उनका रोजगार, उनका अमन तबाह किया जाए। उन्हें करे ऐसा निकतायूं तो सिंध सां थींदड़ ज़ुल्म जो नोटिस वरितोने। सिंध में जहिड़े तरीक़े सां पुलिस जी मुक़ररी थिए पई, SSP करोड़ रुपया ॾेई उहे पंहिंजूं पोस्टूं वठनि पिया, ठाणा विकिरो पिया थियनि, मंशा जी जेकी बि ॾोहारियुनि जी जेका बि सरपरस्ती थिए थी कराची खां वठी कश्मीर ताईं उहा पुलिस करे रही आहे। बदअमनी जी बाहि में सिंध सड़े पई, सॼी जेकी हिते पुलिस आहे उहा वंगारू बणिजी वई आहे। तव्हां ॾिठो त 10 ॾींहं पहिरें सांगड़ में जेको ज़ुल्म थियो, FIR दाख़िल कराइण जे लाइ न्याणियूं सिंध जूं औरतूं 4-4 ॾींहं रोडनि ते वेही एहतजाज करे रहियूं आहिनि, ऐं सॼो निज़ाम सिंध जे अंदरि ईअं ई आहे त कंहिं बि थाणे ते पीपुल्स पार्टी जे वॾेरे खां सवाइ कंहिंसां जेको नाइंसाफ़ी ज़ुल्म थिए थो हुनजी FIR नथी वरिती वञे। उन करे जो असां निकिता आहियूं त सिंध जो अमन बहाल कयो वञे। सिंध जूं ज़मीनूं हज़ार एकड़ ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव जे नाले ते असां खां खसियूं पियूं वञनि, छके नाल ठाहे असां खां पाणी पूरो पियो। उन करे जेको ही जबरी निज़ाम आहे, जबरी निज़ाम रियासत जे लाइ कैंसर आहे, ख़तरनाक आहे। रियासत जे उन्हनि समूरनि आला इदारनि खे, अदलिया खे, फ़ौज खे सोचे त जहिड़े तरीक़े सां तव्हां ज़ुल्म ऐं जबर जो निज़ाम क़ाइमु कयो आहे, सिंध नोट जो को रस्तो न हूंदो। जहिड़े तरह बलोचिस्तान में नारा लॻनि था, KPK में नारा लॻनि था, जेकर तव्हां सिंध में इहो जबरी निज़ाम क़ाइमु कयो, ज़ुल्म जो निज़ाम क़ाइमु कयो, सुभाणे टिजो हुन ॾींहं खां सिंध जा नौजवान अलॻि जा नारा हणी निकिरी पवंदा। उन करे असां इंतिबाह करण लाइ निकिता आहियूं रियासत खे। हीउ जेको जबरी निज़ाम आहे, ज़ुल्म जो निज़ाम आहे, ॾाढ जो निज़ाम आहे, उन तव्हां जेको टूल करे आसिफ ज़रदारी पीपुल्स पार्टी खे इक़्तिदार ॾेई सिंधियुनि खे लुटियो था, फुरियो था, मारियो था, बेरोज़गार था कयो, मुल्क जे मफ़ाद में कोन्हे। उन करे असां सिंध जे लाइ निकिता आहियूं त सिंध जी धरती अमन थी चाहे, सिंध जी धरती, सिंध जी धरती। असां चऊं था त रियासत जी अवली ज़िम्मेदारी अमन अमान हूंदी आहे। रियासत जी सभ खां वॾे में वॾी ज़िम्मेदारी माण्हुनि खे तहफ़्फ़ुज़ मुहैया करणु हूंदी आहे। जेका रियासत ऐं जेका हुकूमत माण्हुनि जी इज़त ऐं नफ़्स जो ख़्यालु नथी रखी सघे, माण्हुनि जी जान जो ऐं माल जो तहफ़्फ़ुज़ नथी करे सघे, उन्हनि खे हुकूमत करण जो को बि इख़्तियार न आहे। वाल्टियर अॼु खां 600 साल अॻु में चयो हो त जेके हुकूमतूं ऐं रियासतूं माण्हुनि खे, अवाम खे, ज़िंदगियुनि खे महफ़ूज़ नथियूं बणाए सघनि,
उन्हनि जे जान ऐं माल जो तहफ़ुज़ नथियूं करे सघनि, उन्हनि खे इक़्तिदार में रहण जो को हक़ नाहे। अवाम खे इहो हक़ आहे त उन्हनि हुकूमतनि सां, उन्हनि रियासतनि सां पंहिंजा मुआहिदा तोड़े छॾनि। त सिंध जे अंदरि जे अंदाज़ सां ॾोहारी सरगर्मियूं आहिनि, सांगड़ में 4 माण्हू मारिजी था वञनि, लाश रखिया आहिनि, औरतूं वेठियूं आहिनि, न्याणियूं वेठियूं आहिनि, बुढ़ा मर्द वेठा आहिनि, औलाद वेठो आहे, पर क़त्ल जी एफआईआर ओसिताईं दाख़िल नथी थिए जेसिताईं उन ते सॼी सिरापा एहतिजाज नथी थिए। अहिड़े तरीक़े सां माण्हुनि खे ॾींहुं ॾिठे जो अॻवा कयो थो वञे, माण्हुनि खे ॾींहुं ॾिठे जो क़त्ल कयो थो वञे। उत्तर सिंध जा कुझु ज़िला अॻवा इंडस्ट्री जो हिसो थी विया आहिनि, उते ॾींहुं ॾिठे जो सरेआम अॻवादियूं वारदातूं आहिनि, सरेआम क़त्ल आहे। हिकिड़े पासे कचे जा धाड़े वेठा आहिनि, ॿिए पासे पके जा धाड़े वेठा आहिनि। असीं सम्झूं था त सिंध जे माण्हुनि खे अमन अमान न हुजण जे हवाले सां, बदअमनी जे हवाले सां ऐं क़त्ल करे, मारे, हिसाए, गैर महफ़ूज़ बणाए सिंध जे ज़मीननि ते वालार करण जी साज़िश कई पई वञे। कचे में बदअमनी इनजे करे आहे जो दरिया जा ॿई किनारा हिकिड़े पासे ज़रदारी माफ़िया फबाइण थी चाहे, ॿिए पासे ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव जे नाले में ॾाढनि मुल्कनि जे हवाले करण जी तयारी आहे। असीं चवंदा सिंध जूं ज़मीनूं सिंध जे माण्हुनि जूं आहिनि, सिंध जूं ज़मीनूं सिंध जे हारी जूं आहिनि, सिंध जूं ज़मीनूं सिंधी अवाम जूं आहिनि, सिंध जूं ज़मीनूं सिंधी क़ौम जूं आहिनि। कंहिंखे बि कंहिं बि नाले में सिंध जूं ज़मीनूं वलार करण जो हक़ आहे। साॻे वक़्तु दरिया ते कब्ज़े जूं साज़िशूं आहिनि, दरिया ते डैम ठाहिण जूं साज़िशूं आहिनि, कैनाल कढण जूं साज़िशूं आहिनि। असीं चवंदा सिंधू दरिया ते का बि था, पोइ डैमनि जी हुजे, नंढनि बैराजनि जी हुजे या नवनि कैनालनि जी हुजे, सिंध लाइ क़ाबिल क़बूल न आहे। सिंध पंहिंजे दरिया ते हथ न खणंदी, सिंध पंहिंजे ज़मीननि ते हथ न खणंदी, सिंध पंहिंजे वसीलनि ते हथ न खणंदी, सिंध पंहिंजे क़ौमी तशख़ुस, क़ौमी वजूद ऐं पंहिंजी वतनी हैसियत तां कंहिं तौर ते हथ न खणंदी। असां पंहिंजे वतन जे लाइ जदोजहद जारी रखंदासीं, जाखोर जारी रखंदासीं। असां पंहिंजे वतन जे लाइ हर कंहिं हवाले सां, हर तरीक़े सां, हर शहर में पुरान सियासी जदोजहद कंदासीं। सिंध असांजी लाइफ लाइन आहे, सिंधु दरिया असांजी लाइफ लाइन आहे। दरिया ते हथ नथा खणी सघूं, वतन ते हथ नथा खणी सघूं, हिन धरती ते हथ नथा खणी सघूं, असां पंहिंजी क़ौमी ज़िंदगी ते हथ नथा खणी। महिरबानी। सॼी सिंध में जेका क़त्ल गार था, सॼी सिंध में जेको धारा गर्दी आहे, उन खिलाफ़ सभिनी जमायतुनि गॾिजी अॼु हैदराबाद में हीअ एहतिजाज कयो आहे। एहतिजाज इन लाइ कयो पियो वञे त उहे हुकुमरान जेके हूअं त वॾियूं बटाकूं था हणनि, त असां जेको आहे सो सॼी दुनिया खां वधीक ताक़तवर पावर रखंदड़ फोर्स आहियूं। वरी जेकॾहिं ॾिसंदासीं त सिंध में जंहिं जमायत जी हुकुमरानी आहे उहा थी चवे त असां सभ खां वॾा जमहूरियत जा चैंपियन आहियूं, पर हालत हीअ आहे त सिंध में कानून जी हुकुमरानी कोन्हे, गुड गवर्नेंस कोन्हे का। 28 ज़िला जेके आहिनि उहे बि हिननि खां कोन था संभालजनि त उते धारा गर्दी ख़तमु करे सघनि, उते उधारियल कल्चर ख़तमु करे सघनि, उते हिंदुनि खे जेको तहफ़ुज़ ॾियनि, उते उन्हनि माण्हुनि खे तहफ़ुज़ ॾियनि जेके हारी आहिनि, नारी आहिनि, जेके कारोबार था कनि, उन्हनि खे तहफ़ुज़ ॾियण जेतिरी बि हिननि में सघ कोन्हे का। ऐं पोइ वॾियूं वॾियूं पटाकूं, वॾियूं वॾियूं हमूं था हणनि। असीं सम्झूं था त कचे में जेका धारा गर्दी आहे उनजो बुनियाद कचे जी 42 लख एकड़ ज़मीन हे हुकुमरान वधाइण था चाहिनि। पाकिस्तान पीपुल्स पार्टी पहिरें ॾींहं खां इहो कयो आहे त पहिरियां
मुक़्तदर क़ुव्वतुनि सां मुआहिदा कंदी आहे। हीअ ज़मीन बि लिखी था ॾियो, शिकारपुर बि तव्हांजे हवाले आहे। पोइ जेको आहे सो तोड़ो नारे जी लखे एकड़ ज़मीन कारपोरेट फार्मिंग जे लाइ तव्हां लाया, गोलाची ऐं कड़े जी कलीर ज़मीन तव्हांखे था ॾियूं। इहे ज़मीनूं उन्हनि जे हवाले करे ही इक़्तिदार में वेहंदा आहिनि त जीअं वॾे पैमाने ते करप्शन करे सघनि, पंहिंजा ॾुखो भरे सघनि। अहिड़े नमूने सां जॾहिं हिकिड़ा सिविल कपड़नि में करप्शन कंदा, ॿिया वर्दीअ में अची ज़मीनूं फलाईंदा, ज़मीनुनि जी वालार कंदा, त पोइ ज़ाहिर आहे सिंधु दरिया ते धारो हणंदा, सिंधु दरिया जे पाणीअ ते धारो हणंदा। ऐं इहा धारे जी तारीख़ पोणा 200 साल पुराणी आहे। पर हिन वक़्तु त हू सिंधु दरिया खे केनाल कढी अहिड़े बंदि ॿधण था घुरनि जंहिंखे कालाबाग डैम, मुंडा डैम, बादशाह डैम को बि डैम न पहुचे। उनजे करे जेकॾहिं इहे केनाल ठहिया त पोइ सिंध खे एग्रीकल्चर त छा, पर पीअण लाइ साफ़ पाणी बि कोन मिलंदो। उनजे करे असीं सम्झूं था त हिते बदअमनी करे नफ़्सियत जो जहान पैदा करे सिंध जे शहरनि खे, सिंध जे ॻोठनि खे ही जेको आहे नफ़्सियत में मुब्तला करे ऐं केनाल बि कढणु घुरनि था, ज़मीनुनि जी वालार बि करणु घुरनि था। ऐं धारागर्दीअ ज़रिए हिननि जेको आहे धाड़ियल कल्चर खे पैसा कमाईंदड़ फैक्ट्रीअ में तब्दील कयो आहे। सभु जागीरदार, सभु सरदार, सभु फौतार, सभु वॾेरा पीपल्स पार्टी बि शामिल। ऐं हाणे उन्हनि खे टाउन कमेटियूं, म्यूनिसिपल कमेटियूं, उन्हनि खे जेको आहे सो म्यूनिसिपल कॉर्पोरेशन्स ऐं पोइ जेको आहे ज़िला ऐं तालुका बि राहे ॾिना अथनि त जीअं उहे माण्हुनि जो रत चूसींदा रहनि। ही 24 कलाक सिंध जे छछरोड़ माण्हुनि जो रत पिया चूसनि। उन लाइ ज़रूरी आहे त जीअं अॼोको एहतिजाज थियो आहे, गॾियल एहतिजाज आहे जंहिंमें SUP आहे, जीअं सिंधमाज़ आहे, जीअं सिंध क़ौमी माज़ शहीद बशीर खान आहे, जीअं सिंध क़ौमी पार्टी आहे, क़ौमी अवामी तहरीक ऐं ॿिया दोस्त असांजा साथी आहिनि, त असीं सम्झूं था अहिड़े इतिहाद खे अञा वधीक सगारो कजे। असां दरिया बचाव कमेटीअ जे जदोजहद कंदड़ साथियुनि खे बि जज़्ब था ॾियूं, असां GDA खे बि जज़्ब था ॾियूं जेके ज़मीनुनि जी वालार ऐं केनालनि जे ख़िलाफ़ जदोजहद था कनि। पर अॼु मां तव्हां सभिनी दोस्तनि खे जीअं सिंध क़ौमी महाज़ शहीद बशीर खान जे प्लेटफॉर्म तां दावत थो ॾियां त अचो 21 फरवरीअ ते बबरलो ते 24 कलाकनि जे भरण में वियो त 24 कलाक असां 50 बजे मिड़ीअ ते न ॾियूं, उनजी वसत बंदि कयूं, उनजी कारगर बंदि कयूं त पोइ ॾिसो त कीअं थी हिन मुक़्तदर क़ुव्वतुनि खे ऐं आसिम ज़रदारीअ खे चुंडुनि लॻी। महिरबानी।